अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो में तव्हां ख़ुशि ख़ैरियत सां हूंदा आबाद हुजो। ख़ुशि हुजो साथियो, तव्हांजा लख लाइक जो तव्हां मूंखे लाइक था कयो, मुंहिंजा वीडियो था ॾिसो, किताब कोन था ॾिसो। छो त हीउ हिकिड़ो बोर कॉन्टेक्ट आहे, हिन में को दिलचस्पी न आहे, मज़ा न आहे, ॼाण त खणी आहे, मज़ा न आहे, खिल भोग न आहे, रोमांस न आहे, फ़हाशी न आहे। इन करे ही मुंहिंजा वीडियो कोन था हलनि। पर तव्हां जेको बि वीडियो खे ॾिसी रहिया आहियो, लाइक करे रहिया आहियो, कमेंट्स करे रहिया आहियो, सिर्फ़ु तव्हां करे रहिया आहियो मूंखे, माना जुमन चिंजणी खे, न की किताबनि खे। जॾहिं तव्हां किताबनि खे लाइक कंदा, किताबनि ते कमेंट ॾींदा, त पोइ मुंहिंजी दिलि ठरंदी यार वाक़ई किताब। साथियो, हीअ अकेला जा साथी आहिनि किताब। असांजी किताब उहा दुनिया घुमाईंदा जिते असां विया ई न आहियूं। एम.एच. पंवर जा तव्हां सफ़रनामा, जेको सिंध जी तारीख़ जा छा ज़बरदस्त अल्ताफ़ शेख जा सफ़रनामा आहिनि, या अहिड़ा असांजा तारीख़दान आहिनि, अताउल दंबरो थियो, इब्राहिम जोयो थियो, साईं जी.एम. सैद थियो, अहिड़ा तारीख़दान, अहिड़ा सियासी वर्कर जेके असांखे पूरी दुनिया था घुमाइनि। एतिरा खोड़ नाला आहिनि। ऐं नावल निगार में जी शबनम गुल आहे, मंज़ूर मला आहे, जेको आहे सो आगा सलीम आहे, सिराज आहे, नजम अब्बासी आहे, अहिड़ा खोड़ नावल निगार नवान जेके असांजे अख़लाक अंसारी आहे, आकाश इश्तियाक अंसारी वारा, एतिरा खोड़ नावल निगार आहिनि, एॾा ख़ूबसूरत नावल निगार आहिनि, एॾो ज़बरदस्त लिखियो अथनि। जेको असांजो एतिरा त सुठा लेखक आहिनि, रसूल मेमन जहिड़ा जेके असांखे छॾे विया, त एॾो ख़ूबसूरत चिटनि था जो असांजा माना तराई लॻी था वञनि। तव्हां किताब त असांखे अलाए छा मूं छा था घुमाइनि, पर असां किताबनि खे जस्ट माना एंटरटेनमेंट चऊं, या ईअं की पढ़ंदड़ पढ़नि था, ईअं कोन्हे को त सफ़ा कारियारा कखनि, पढ़ंदड़ पढ़नि था। बाक़ी असां तव्हां जहिड़ा फैशन में पूरा आहियूं। साथियो, ॿई ख़ूबसूरत नावल, ॿई हिकिड़े ई पस मंज़र में, ॿिन्ही जो ॾांहुं अलॻि अलॻि। बख़्तवार मखीअ जी, मंज़ूर मला जो मखी खां मोकिलाणी, ॿई सांगण में मखी डंड जे पस मंज़र में, हिकिड़े जो मखी खां मोकिलाणी सीगल माहौलियाती नाविल, ही बख़्तवार मखी जी तारीख़ी नाविल, ॻोठाणियूं, हक़ीक़तूं, तारीख़, पस मंज़र, वाक़िया, हालात, डंड जा पस मंज़र, उन में माण्हुनि जूं हालतूं, छा त मंज़र निगारी आहे, छा त ख़ूबसूरती आहे। ऐं हीअ पखी फिश ईगल जे पस मंज़र, ॿिया कुझु घणो कुझु आहे नाविल में। मां तारीफ़ कोन थो कयां, मां ॿई लॻभॻि पढ़ी वरिता आहिनि, पर छा त नाविल्स आहिनि। रुगो रोमांस कोन्हे को, रुगो असांजा छोकिरा गर्ल्स फ्रेंड कावड़जी वई छिक नाविल, दोस्त कावड़जी वई छिक नाविल लिख, पोइ मोहबत में नाकामी ते। यार मोहबत मोहबत बि ज़रूरी आहे, मोहबत खां सवाइ जान ॿियो घणो कुझु आहे। असांजो माहौलियात जो पासो ॾाढो पोइते पियल आहे, तमामु पोइते। उन ते असांजा लेखक घटि उन ते लिखियो वियो आहे। बख़्तवार मखी जी साथियो नाविल जे बारे में असां थोरो दोस्त जेको आहे सो लिखियो आहे, ॿुधाईंदो हलां त नावल बख़्तवार मखी जी रुगो जेको आहे सो नाविल न, पर हिकु दौर जी हथु वठी बर्बादु कयल कुदरती नेमतुनि सां मालामाल सिंध जे मुनफ़रिद इलाइक़नि मखीअ जी पूरी तारीख़ आहे, जेका ॾाढी ॾुखईंदड़ आहे, जंहिंमें मखीअ जी शानदार कल्चर मां विंदनि जे माहौल, उन्हनि जे उथणी वेहणी, शादी मुरादी खां वठी ॿार ॼमण ताईं, सवण साटण, उन मौक़े इस्तेमालु थींदड़ मुख़्तलिफ़ शयुनि जी, मखीअ जे पखियुनि, जानवरनि, गाह ॿूटनि, मुख़्तलिफ़ दड़नि, भिटुनि ऐं ढंढुनि जी ॼाण बि शामिलु आहे। किरदार निगाह जे हवाले सां हिक ई घर जे टिनि मुख़्तलिफ़ मज़ाज जे फ़र्दनि जे किरदार खे वाह जो निभायो वियो आहे। उन खां अलावा जिन्हनि भूतनि जो ज़िक्र बि ॾाढी दिलचस्पी सां कयो वियो आहे। साथियो, हीअ असांजे नवाज़ कुंभर, पाण माहौलियात जो ॾाढो ज़बरदस्त माण्हू। शौक़त शोरो चए थो त माणिक मंज़ूर मला जो नालो बख़्तवार मखी जी मखी डंडे, उन जे पस गदाई में झंग जी शानदार ऊज अलमनाक ज़वाल जो दास्तान आहे। मखी डंड ऐं झंग जो हिकु सुहिणो माहौल जुड़ियल हो, जंहिंमें समूरा सावरा माण्हू सां गॾु ढोर ढगा, झंगली जानवर, पखी पखण, फितरत जे हंज में ज़िंदगी गुज़ारींदा रहिया हुआ। संदन 16 साल ज़िंदगी में आसूदगी हुई, बुखियो ॾुखियो को बि कोन्हो, पर इंसानी ज़िंदगी मसइलनि ख़ाली ऐं आजी कॾहिं बि न रही आहे। सुख ऐं सूर इंसान सदाईं गॾु रहिया आहिनि। बख़्तवार मखी जे नावल बख़्तवार जे ॻोठ जा माण्हू नंढड़े वॾे मसइलनि खे मुंहुं ॾींदा रहनि था, ऐं हिननि जे विच में बख़्तवार जहिड़े हिमत वारी माई मौजूदु आहे। मंज़ूर मला मखी जंग जी फितरी हुसन, उन सां गॾु लाॻापियल ज़िंदगी सां कल्चर खे महारत ऐं ख़ूबसूरत सां चिटियो आहे। नावल मखी जन फितरी हुसन ऐं सादगी वारी सुखी ज़िंदगी में हिकु ॿिए पोइ तब्दीलियूं छो थियूं आहिनि। अंग्रेज़ सरकार दौर में झंग जे कपे नास करण सां तब्दीली शुरूआति थिए थी, पोइ उहो
सिलसिलो आज़ाद बाद मिलंदड़ मुकमल तबाही ते अची पहुतो। मखी जो ॿेलो ढंढ जो हीअ अलमिया दास्तान पिछाड़ी थी पहुचंदो पढ़ंदड़ जो हीणो लूण करे छॾे थो। मखी जो ऊ जे हू केतिरो त दर्दनाक ज़वाल आहे। साथियो, हीअ असांजो मंज़ूर मल्हा ख़ूबसूरत नाविल मां बार बार चवां, मां अॼ ई तारीफ़ कोन कंदो आहियां। नाविल ॾाढो ज़बरदस्त, पढ़णु सांढणु जीअं में जाइ ॾियणु रखणु जहिड़ो नाविल। हिकु दफ़ो पढ़णु न बार बार पढ़णु दिलि कढंदी। ऐं साथियो, हीअ आहे साइण शबनम गुल जो मखी खां मोकिलाणी। हीअ बि हिकिड़ी ज़बरदस्त दास्तान आहे, ज़बरदस्त नाविल आहे। ऐं हीअ तव्हांखे सॼी सिंध में मिली था वञनि आराम सां। हिन में न को जेको आहे सो अरबी आहे, न फारसी आहे, न कुझु आहे ॻोल्हण था कुझु, सभु कुझु किताब ॾाढा ज़बरदस्त आहिनि। फिश ईगल पखी आहे जेको मच्छी खाईंदड़ हिकिड़ो बाज़ आहे। हीअ साइण जेको लिखे थी पंहिंजे पारां, सांगड़ फितरती सूंह ऐं झंगली जीवर सां मालामाल आहे। हुर तहरीक जे सगवर अवल सांगड़ जी तारीख़ दसल आहे। को ज़मानो हो जो मखी ढंढ फितरी सूंह ऐं कुदरती वसीलनि सां मालामाल हुई। उन दौर में उहो हिकु घाटो ॿेलो, पर हुर तहरीक दौरान आज़ादी लाइ विढ़ंदड़ जियालनि नारा केनाल खे घारो हणी पाणी जो वहिकिरो ॿेले तरफ़ कयो। जीअं अंग्रेज़ फ़ौजुनि जा हामी पनाह वरितल ॻोल्हनि ताईं न पहुची सघूं। उनखां पोइ मखी ॿेलो ढंढ जी सूरत अख़्तियार करियो। पाणी जी खोट पूरी करणु हिन इलाइक़े में चोटियारी रिज़र्व डैम ठाहियो वियो, जंहिंजो मक़सदु हो त हिते पाणी जो मक़दारु वधाए सघिजे। हिन इलाइक़े जी वाह जे ज़रिए पाणी उमरकोट जे आसपास मोकिलिजे, जंहिं वसीले उतां जी ज़मीन खे आबाद कयो वेंदो। उहो पाणी उन इलाइक़े जे 1000 एकड़ ज़मीन आबाद कंदो। हीअ डैम 45,000 एकड़ 184 मील ताईं फैलियल आहे ऐं सांगड़ खां 10 किलोमीटर जे फ़ासिले ते नारे जे खाॿे पासे मखीअ जे मर्कज़ में ज़ेरे तामीर हो। सिंधु दरिया मां सखर बिराज वटां नारा केनाल में पाणी अचे थो। खेरपुर मुंड चमड़ाऊ वटि रेगुलेटर लॻल आहे, जितां मिठड़ाऊ केनाल चमड़ाऊ केनाल निकिरनि था। उन मां ई लोअर नारा केनाल शाख मखीअ सां वञी मिले थी, जंहिंखे राओ केनाल चवनि था। मखी ढंढ जे हिकु हिसे ते बंदि ॿधो वियो आहे, जंहिंखे चोटियारो डैम जो नालो ॾिनो वियो आहे। साथियो, हीअ पाण लिखे थी पई हिन जे हर नाविल जे बारे में। जेको आहे सो चए थी, जेसि ताईं फिश ईगल जो तालुक़ु आहे त उन पखी जे बारे में ॼाण हासिलु करण लाइ मूं वटि इंटरनेट जा वर्क उथारणा पिया। उन पखी जी ग़िज़ा, आदतुनि, शिकार जा तरीक़ा, संदसि घरेलू ज़िंदगी, फितर जा मुख़्तलिफ़ पहलू तहक़ीक़ जे सफ़र में दिलचस्प अंदाज़ में साम्हूं ईंदा रहिया आहिनि। पखी ते लिखण मूं लाइ हिकु मुनफ़रिद अनोखो तजुर्बो हो। पखीअ ते, जंहिं अवल खां आख़िर ताईं मुंहिंजी दिलचस्पी बरक़रार रखी। लिखंदे वक़्तु मूंखे अहसासु थियो त उहो तजुर्बो पढ़ंदड़ जी बि दिलचस्पी में बरक़रार रखंदो। सिंध जा केतिरा ई शहर आहिनि जेके पंहिंजे वजूद में हिकु मुकमल दास्तान आहिनि, जंहिंखे वक़्तु विसारे चुको आहे। माण्हू बिना शहरनि खे सम्झण सां साल गुज़ारे छॾींदा आहिनि। उन करे अजनबियत जी दीवार रहंदड़ ऐं खिते जे विच में बरक़रार रहंदी आई आहे। के शहर जहिड़ा जाॻंदा, साञा वादा मुतरक थियंदा, किन वरी उन ॾींहुं धीरज ऐं नंढड़ा खड़ो माहौल ते थिए थो, जंहिंजा नंढड़ा खड़ो माहौल जंहिं मां मुख़्तलिफ़ सबब आहिनि। हिकु त उन्हनि ख़ितनि जे जाइफ़रा खे बीहक ज़रई ज़मीन हालतुनि जो असरु माहौल मौजूदु रहे थो। साथी, हीअ जेको आहे उन जा लफ़्ज़ आहिनि शबनम गुल जा। जेको हाणे त नाविल थो चवां, वीडियो वॾी थी वई आहे। वीडियो किताब अगरि तव्हांखे पसंदि आया आहिनि, किताब सुठा आहिनि त किताबनि खे लाइक कंदा, किताबनि ते कमेंट्स कंदा, मूंखे छॾे करे। थैंक्यू।